नाज़रीन, उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई है जेठानंद मटराणी भील। रिपोर्ट मूजिब उमरकोट लग खजूमल भील में नए साल 2022 जे वेलकम स्वागत में हमदर्द ग्रुप, कमाल साजन, सबको न्यूज़, तालका उमरकोट जे रिपोर्टर जेठानंद मटराणी भील तरफां रखरायल प्रोग्राम में पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान मुआविन खास वजीर आला सिंध वकील पूंजोमल भील साहब गोठ खजूमल पहुंची हमदर्द ग्रुप जे अगवाणन पारां साल 2021 जे अलविदाई ऐं नए साल 2022 जे आजियान लाइ शिरकत कई। प्रोग्राम में वकील पूंजोमल भील साहब, कमाल साजन मेंघवाड़, पीपी अगवान इकबाल मेमण, भगवान दास मेंघवाड़, मिनारिटी विंग जिला उमरकोट जनरल सेक्रेटरी रायचंद भील, सबको न्यूज़ जिला उमरकोट के डिप्टी कोऑर्डिनेटर दर्शन देव भील, फरहान कुंभर, पहलाज राय मटराणी भील, अर्जन दास भील, टीकम दास भील, डॉक्टर मजनू मल नए साल जी स्वागत कंदे पंहिंजे ख्यालात जो इज़हार कयो ऐं प्रोग्राम में केक कटियो वियो। सिंधी सकाफ़त, सिंधी अजरकुन जा तोहफ़ा पिण पेश कया विया। दिल से अचण जो भी वेलियो आ, वफ़ाउन जफ़ाउन जो अज भी फैसलो आ। ॾिसो हिन गरीब जे तॾे ते अचनि था कहिड़ा, मूं सजायो अथमि दोस्तनि लाइ बि मेलो आहे। ऐं तमामु शुक्रगुज़ार आहियां सॼी संगत जो ऐं मुंहिंजे महबूब अगवान पूंजोमल जो ऐं हकीम दरावर साहब, रायचंद, कमाल साहब ऐं हमदर्द ग्रुप जा जेके साथी, मुंहिंजा दोस्त कोली बिरादरी, मेघवाड़ बिरादरी, कपरी बिरादरी, पंजाबी बिरादरी, सभिनी जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जेको मूं मिस्किन जे सॾ ते पंहिंजो कीमती वक़्तु सिड़ाए ऐं मूंसां गॾु मुंहिंजे सॾ सां गॾु थिया। महिरबानी। हमदर्द ग्रुप जो अगवान कमाल साजन साहिब, भगवान दास मेघवाड़ साहिब ऐं जेका संदसि टीम है सॼी, उन टीम में शामिल असांजो भील सुजाग काउंसिल जो ज़िला सदर उमरकोट पहलाज राय भील साहिब, कपरी बिरादरी, खासकेली बिरादरी, मेघवाड़ बिरादरी, कोली बिरादरी ऐं सजाई इंसान दोस्त जेके वेठा अज हिन हमदर्द ग्रुप जे तरफां 2021 खे अलविदा करण ऐं नए सिज 2022 जे लाइ इंतज़ार कंदड़ ऐं नओं सिज 2022 सभिनी दोस्तन के गुज़ारिश करां थो, दुआ घुरो तो हर घर में खुशियों आने ऐं हर घर में बरकत विझे। देखने में है दो मन को मन से तोड़िए, कभी दो मन न हो। महीने डेढ़ जे अंदर अंदर असां स्टार्ट कंदासीं ऐं हिन में वॾी महिरबानी आहे डॉक्टर साहब जी, जे डॉक्टर साहब असांखे जाइ ॾिनी आहे, डॉक्टर लक्ष्मण साहब, ऐं हुन में चयो जेको बि कमु हुजे हुनजी सहूलियत हूंदी उहो असांखे ॾींदा। हुननि जी बि वॾी महिरबानी आहे जेको असां हिन में कमु शुरू करियूं पिया। असां हिन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो कमु शुरू कयो आहे त न्याणियूं जेको आहिनि हुननि जो शादियुनि में ॾेज जो वॾो मसइलो हूंदो आहे, प्रॉब्लम हूंदो आहे। असां हुननि खे तक़रीबन 3 सां 4 केस अहिड़ा आहिनि जेको असां हींअर बि खणी चुका आहियूं, जंहिंमें सभु दोस्त असांजी मदद करनि पिया ऐं असां हुन में पाण ई पंहिंजे सिर सां, यानी कंहिं सां बि अञा ताईं असां वॾे कंहिं माण्हू सां न ॻाल्हायो त असांखे ॾियो या कुझु करियो या हुन में करियो। सभिनी दोस्तनि खे चयो पंहिंजी मदद पाण करियो, जेसि ताईं आप पाण पंहिंजी मदद कोन कंदासीं त ॿियो कीअं मदद पंहिंजी कंदो। त हिन जे करे असां सभु दोस्तनि जा तमामु शुक्रिया आहियूं। थोरे टाइम में हेॾो वॾो यूनिट थियो आहे ऐं हिन सभु गॾु थिया आहिनि। अवां पाण साईं पूंजोमल खे ख़बर आहे त माण्हू अॼु ॾिसो तव्हां जमा थिया आहिनि, हेतिरे सॾ ते बि जमा थिया आहिनि, सभु करनि था हिननि जी। आउं चाहियां थो दिल सां तव्हां जहिड़ा माण्हू असांजी सपोर्ट करनि, असांजी हेल्प करनि, हर ॻाल्हि में असांजी हेल्प करनि ताकी असां अॻिते वधूं, कुझु ॻाल्हायूं, कुझु ॻाल्हाइणु सिखूं, कुझु कमु करियूं ताकी असांजो इहो प्रोग्राम अॻिते वधे ऐं सभई दोस्त हुन में कमु करनि। त हिन हिसाब सां अवां जो वधीक टाइम कोन वठंदासीं ऐं ख़ासि करे स्पेशली जेठो साहब जो शुक्र अदा कंदुसि त हेॾो मेड़ ते कयो ऐं सभिनी खे घुराया। वॾी वॾी महिरबानी साईं तव्हांजी। थैंक यू।